अफ़सोस आहे उहा औलाद जंहिंखे पीउ माउ पाले तकलीफ़ ॾिसी करे ऐं उन्हनि जूं हर ख़्वाहिशूं पूरी थो करे, लेकिन उहा औलाद पंहिंजे पीउ माउ खे सुख नथी ॾे। उहा औलाद पंहिंजे पीउ माउ खे तकलीफ़ूं थी ॾे। पंहिंजी औलाद खे पाण माण्हू केॾी तकलीफ़ुनि खां बचाए थो। हता कि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदर भी मना फरमायो त पंहिंजी औलाद खे ग़ुरबत, बुख ऐं तकलीफ़ जी वजह सां क़त्ल न कयो। पंहिंजी औलाद खे तव्हां क़त्ल न कयो, तव्हांखे रिज़्क़ मां ॾींदुमि, खाराईंदुमि तव्हांखे मां, हर ज़रूरियात तव्हांखे मां ॾींदुमि। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बंदनि खे मना कयो इन कम खां। उहे माउ पीउ जेके पंहिंजी औलाद खे मुशक़त सां पालन था, मुशक़त सां तकलीफ़ुनि सां पालन था, लेकिन उहा औलाद पंहिंजे माउ जी, पंहिंजे पीउ जी नाफ़रमानी थी करे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमायो आहे, माउ जे क़दमनि में अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत रखी आहे। अगर जन्नत हासिल करनी आहे तो मां जे कदमनि खां हासिल कर। न दुनिया में जेके भी कामयाब थिया आहिनि उनजी अगर हिस्ट्री खोली वञे तो उन्हनि जी हिस्ट्रीअ जे अंदर भी इहो ई मौजूदु हूंदो त उन्हनि खे पंहिंजी माउ जी दुआ आहे, उन्हनि खे पंहिंजे वालदा जी दुआ आहे। अमड़ उन्हनि खे दुआ कई ऐं उहे मंज़िलुनि ते चढ़ंदा विया, पर अफ़सोस आहे मुंहिंजी माउ ज़िंदा आहे, लेकिन उन जे बावजूद असां पंहिंजे माउ जी नाफ़रमानी कई। असां पंहिंजे माउ खे पंहिंजे दोस्तनि जी वजह सां बद इख़लाक़ीअ सां ॻाल्हायोसीं, असां पंहिंजी माउ सां बद किरदारीअ सां पेश आयासीं, असां पंहिंजी माउ जो चवणु न वरितोसीं। अफ़सोस इहो आहे। इन वक़्तु बि वक़्तु आहे ऐं मूं वटि वक़्तु आहे, ज़िंदगी आहे, लम्हात आहिनि। हिन वक़्तु भी माउ खां माफ़ी वठी सघिजे थी, वञी माउ खां मां माफ़ी वठां, थियणु ईअं खपे। अमड़ खां माफ़ी वठी उन जा क़दम चुमी ऐं जंहिं मंज़िल ते नज़र आहे उन मंज़िल जे लाइ अमड़ खां दुआ घुराए। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अमड़ खां दुआ घुराइण जी वजह सां उहा मंज़िल केतिरनि भी फ़ासिलनि ते हुजे उहा क़रीब थी वेंदी। माउ जो एहतराम करणु, माउ जी इज़्ज़त करणु, पीउ जी इज़्ज़त करणु, पीउ जो एहतराम करणु औलाद जे मथां फ़र्ज़ु आहे। ऐं जेको फ़र्ज़ु अदा न कंदो उन जे लाइ इहो भी कर्ज़ु हूंदो, हिकिड़े ॾींहुं उन जी औलाद भी उन सां ईअं कंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह नबी।